मां तव्हांखे नयो हिकिड़े नमूने सां थो मिलां जीअं त तव्हांखे ख़बर आहे त नवां नमूना जी तादाद को नए नमूननि जो असांजे समाज में का खोटी न आहे सो उहो ही अथव नमूनो भट्टी एक्सप्रेस सॉरी भट्टी एक्सपर्ट नालो अथसि हाणे साईं एक्सपर्ट अलाए छा ॿिनि में असांखे ख़बर नथी पर हिन जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾिसो न माना वीडियो जी शुरूआत ई कीअं थो करे लांतीर मूंखे हिन सां को बि प्रॉब्लम न आहे प्रॉब्लम मूंखे इहो आहे जेको ही वीडियो में बिगिनिंग थो करे ॾाढी बेकार थो बिगिनिंग करे सफ़ा हद दर्जे जी बेकार बिगिनिंग थो करे कीअं थो करे बिगिनिंग माना ही इंग्लिश में हीअं थो करे ऑलराइट व्हाट्स अप गाइस लेडीज एंड जेंटलमैन हाणे जेंटलमैन लेडीज एंड जेंटलमैन हाणे जेंटलमैन त पुट तुंहिंजी वीडियो में ईंदा कोन हूंदा जेंटल लोंडे बा ज़रूर ईंदा हूंदा जहिड़ा तुंहिंजा प्रकार आहिनि बहरहाल ॻाल्हि जो मक़सदु ही वीडियो वरी सही हा प्रकार अहिड़ा अथसि न प्रकार अहिड़ा अथसि Alright, what's up ladies and gentlemen, boys and girls, this is BHatti Expert, बाल जैसा आऊं टंडो आदम ऐं मुंह ते थोड़ा यार दाना निकरी पैन को इन्फेक्शन थियो अॼुकल्ह पाणी बि ख़राब पियो अचे कम ॾिस उतां माना माण्हू आवाम में माना सीड़जी हिनखे ॾिसे त मुंहं ते दाणा निकिरिया बस तुंहिंजे दाणा सां ॿियनि जो छा वञे न करनि अहिड़ा प्रकार जे सां तोखे दाणा निकिरनि मुंहं ते छो थो करी ईअं माइट सस जा जेके रेलवे ही जेको स्टेशन ते ट्रेन वारा ऐलान कंदा न हिन जी वीडियो जी बिगिनिंग उन्हनि जो ॻाल्हाइण हिन जी वीडियो जी बिगिनिंग ज़िंदगीअ में कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हद दर्जे जो तव्हांखे इरिटेट कंदा आहिनि उन्हनि मां हिकिड़ो मुंहिंजी लाइफ में माना आई हैव एवर कम अक्रॉस भट्टी एक्सप्रेस इनखे लाहौर तो मोकिले इन्हनि जे पर हाल इलाज कराइणो पुटे तोखे रेगमाल लॻंदो तॾहिं तूं सुधरंदे तारी पुरुषार रेगमाल लॻंदो तॾहिं तुंहिंजा दाणा बाणा ख़तम न तॾहिं तूं सुधरंदे जचो भाई थोरो सही चओ न लफ़्ज़नि खे जान तॾहिं अलाए छा थो चई सम्झ में ई नथो अचे असांखे अंग्रेज़नि जी माउ भेण तो हिकु करे छॾी यार बुर कावड़ पोइ